अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी शुद्ध न्यूज़ टीवी। मोरो खां रिपोर्ट करे रहियो आहे आरिफ अली यूसुफज़ई, कैमरामैन जानी जुमानी सां। सेबको चीफ सखर चौधरी मोहम्मद सलीम जी सख्त हिदायतुनि ते चीफ इंजीनियर सेबको सखर मोहम्मद खान सऊ, सुप्रीडेंट इंजीनियर सेबको सर्कल दादू अहमद खान शेख सेबको मोरो जे ऑफिसरनि सां गॾिजी नवा जतोई में सेबको सार्फिन सां खुलियल कचहरी कई ऐं कचहरी दौरान काफ़ी सार्फिन जे बिलनि ते डिटेक्शन भी ख़त्म कई वई। उन मौके ते चीफ इंजीनियर सेबको सखर मोहम्मद खान सऊ ऐं सुप्रीडेंट इंजीनियर सेबको सर्कल दादू अहमद खान शेख सहाफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त बिजली के बाक़ीदारनि खे घुर्जे त पंहिंजा बिजली जा बकाया जात बिल जमा कराइनि ऐं बिजली के चोरनि खां पासो कनि। उन मौके ते सेबको इंजीनियर मोरो सैयद शाहिद अली शाह, SDO मोरो टू मुजीबुर रहमान अब्बासी, आरो मोरो मोहम्मद अमीन खासकेली, SDO रोटरी सेल सर्कल दादू जुमानी, अली नवाज हैदरी ऐं सेबको अमलो मौजूद हुआ। वधिक ख़बरों ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंधी शुद्ध न्यूज़ टीवी।